दिहाड़ा शहादत जा हलदा पिया हूंदा आहिनि। ख़ासि करे डिसंबर में ही असां सभिनि खे हिंदुनि खे शादियूं यादि ईंदियूं आहिनि। डिसंबर लॻण जी देरि आहे, महाराज बि टिपणा सभिनि खे कढी ॾींदो आहे, कयो शादियूं। उहो कढी तॾहिं ॾींदो आहे जॾहिं असां वेंदा आहियूं न घुरण। जॾहिं असां पक करे छॾीसीं त मुंहिंजे सतगुर जे लालनि जी शहादत जा ॾिहाड़ा आहिनि। कुझु बि थी पए, दुनिया ऊंधी थिए सिधी थिए, न कंहिं ख़ुशी ते वेंदुमि न कोई ख़ुशी कंदुमि। पोइ ॾिसो केरु शादियूं करे थो। असां पाण ख़ुशियूं इन्हनि शयुनि में। असांखे कमु इहो आहे, गुरुद्वारे आयासीं, मथो टेकियोसीं, घंटो ॾेढ कथा ॿुधीसीं, कीर्तन ॿुधासीं, उते साध संत बणिजी वेठासीं, गुस्ताखी माफ़ कजो साध संगत जी, पर कमु उहो आहे बेख दिखाए जगत को लोकन को बसकीन। बेखी बणिजी वियूं असां। हिते वेठा आहियूं, अखियुनि में पाणी अची वेंदो, वाह दाता तूं एॾी शहादत ॾिनी। ॿाहिरि निकिरी करे पोइ घर ॾिसंदासीं, कार्ड कंहिंजो आयो आहे, हल सुबुह कंहिंजी कॉकटेल आहे। अॼु असांजो इहो कमु आहे। केड़ी माल वीचारे ॾिसो, आरो अॻो अचे न, कोई छुरी सां आंगुर चीरजी वञे, केतिरी तकलीफ़ थींदी आहे असांखे तव्हांखे अंदाज़ो आहे। तते तवे ते सिर्फ़ आंगुर जून जुलाई जे महीने में लॻी वञे, कीअं सी निकिरंदी आहे, मुंहुं मां ख़बर पवंदी आहे। ॿुधी 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 असां सफ़ा कठोर बणिजी विया आहियूं। हर साल इतिहास ॿुधासीं, हा गुरु अर्जन देव महाराज खे तते तवे ते विहायो वियो। ॿुधोसीं त सही, हाणे जेड़ी माल सॼो शरीर चमड़ी तते तवे ते लॻी हूंदी त उहा चमड़ी उतो मथे थी हूंदी, चिंबड़ी न पई हूंदी तते तवे खे। कोई फुल्को त ततल तवे ते विझो लहंदो आहे ॾुखियो आसानी सां। जेड़ी माल चमड़ी सतगुर जी लॻी हूंदी, पोइ उन चमड़ी जी छा हालत थी हूंदी। जे असांखो आंगुर ते हिकिड़ो कट नथो बर्दाश्त थिए, जेड़ी माल तेग खणी करे मुंहिंजे गुरु तेग बहादुर पातशाह जो सीस धड़को अलॻि कयो वियो हूंदो, उन सीस ते छा गुज़री हूंदी, उन शरीर ते छा गुज़री हूंदी, थोड़ो सोचे त ॾिसूं। बस ॿुधी ॿुधी कहाणियुनि रोग ॿुधासीं। माफ़ कजो, असांखे रोज़ इतिहास बि नवां खपंदा आहिनि। हा पोइ हे छा साॻी शइ त हेरागी त चई वियो हुयो न। माफ़ कजो साध संगत जी, गुरु जा इतिहास कंहिंजे एंटरटेनमेंट लाइ न हूंदा आहिनि, कंहिंखे ख़ुशि करण लाइ न हूंदा आहिनि। त असांखे रोज़ नई दास्तां खपे थी, जेकी पुराणी ॿुधूं था, जेकी हर साल ॿुधूं था, थोरो पुछूं त सही मन में वीचारियो छा आहे, अमल कहिड़ो कयो आहे। छा कंहिंखे मिट माइट खे फोन आई आहे शादी लाइ, कंहिंखे मना कई आहे, न ईंदुमि मां शादी ते, न मां ईंदुमि न मुंहिंजे घर वारा ईंदा, भले तूं रस्तो टोड़े तो टोड़े छॾ। गुरु लाल वारे असां पंहिंजा रिश्ता मिठा कई वेठा आहियूं। पोइ असांखे एॾा परे जा रिश्ता मिट माइट मिठा नी प्यारा नी, पोइ सतगुर खे पंहिंजा लाल प्यारा न हुया छा। भाई मती दास के जेड़ी माल आंदो वियो न, जेड़ी माल पुछो हुयो जलाद सामो भी करे, काजी भी करे पुछो, ओ तो में एडी ताकत आ, तू दिल्ली और लाहौर जी इट सां इट खड़काई दे। से माखे गुरु रोकियो आ, मुंहिंजा हथ गुरु ॿधी छॾिया आहिनि, न त वाकई औरंगज़ेब वाकई काजी तोखे ॾेखाए सॼा गुरु नानक जे घर में केतिरी ताकत आ। अञा दरोगे और काजी खे गुस्सो अची वियो, अखियूं ॻाढ़ियूं थी वियूं। ज़ोर सां पुछी करे चइनि था, पोइ हाणे छा फ़ैसिलो आहे तुंहिंजो, दीन करामात या मौत, टे शयूं तुंहिंजे अॻो आहिनि, या दीन क़बूल या कोई करामात ॾेखार। भाई मती दास चइनि था करामात कहर जो नालो आहे, दीन सभ खे पंहिंजो प्यारो आहे, दीन बि न छॾींदुमि, करामात बि न ॾेखारींदुमि, बाक़ी तूं जेकी मौत जी ॻाल्हि करेंदो उहा खिड़े मथे परवाना, मथो हेठि करे मां क़बूल कंदुमि। काज़ी मथो आवाज़ दे चे तो मती दास, मौत कोई सौली मौत तोखे न ईंदी, मतां तूं ख़ुशि हुजे, तोखे बस साम्हूं बीहाए मारे छॾंदासीं न। साम्हूं ॾिस काठ जा तख्तानी, इन्हनि काठ जे तख्तनि में बंदि करे, विच में तोखे बीहाए करे आरे सां ॿ फाड़ कयो वेंदो, मंज़ूर थी। भाई मती दास चुप थी विया। काज़ी ख़ुशि थी वियो, मतां दीन क़बूले, चुप थी विया। काज़ी पुछे तो हाणे समझे, सोचे वठ केतिरी तकलीफ़ थींदी। भाई मती दास के चए तो दीन या मौत। भाई मती दास चइनि था पोइ आरो जेको तव्हां हलाईंदव इहो वाकई तकलीफ़ ॾींदो, तूं चरियो त न आहे, आरो सिर ते हले तकलीफ़ कीअं न ॾींदो। भाई मती दास चइनि था प्यारा, ॿिनि शयुनि मां हिकु शइ जी चूंड तॾहिं कबी आहे जॾहिं ॿिनि शयुनि जो स्वादु ख़बर हुजे। तूं चईंदो या दीन
या दुनिया जा सुख लालचा ॾिनियूं, लाहौर जो तख्त तोखे ॾेई छॾंदासीं, दुनिया जो हर सुख तोखे मिलंदो, बस तूं असांजे दीन क़बूल कर, असांजे दीन में अच। जेॾी महिल भाई मतीदास चयो न तव्हां चवंदा या दुनिया जा सुख या मौत, पोइ गुरु तेग बहादुर साहिब जे चरणनि में रही करे न दुनिया जा अलाए केतिरा सुख वरिता आहिनि, हर सुख दुनिया जो मिलियो आहे, कंहिं शइ जी कमी नाहे रही गुरु तेग बहादुर साहिब वटि रही। हाणे दुनिया जे सुखनि जो स्वाद ख़बर आहे छा थींदो आहे। बाक़ी जेको तव्हां आरे वारी ॻाल्हि कयो था न कि आरो सिर ते हलंदो, तकलीफ़ थींदी या न थींदी ख़बर न आहे, छो जो आरो कॾहिं सिर ते हलियो न आहे। हिकु कमु कर काज़ी जलाद, कमु कर तूं ॿ ॾंदा आरे जा मुंहिंजे सिर ते हलाए, जे मूंखे तकलीफ़ थिए थी त मां तोखे रोके वठंदुमि, जे नथी त पोइ गुरु जे साम्हूं मौत बि परवान आहे। काज़ी छा कयो, वाकई ॿ ॾंदा आरे जा सिर ते हलाइण, ख़बर थी आरे जा ॾंदा केॾा तिखा आहिनि, जे तूं हलाए त सही, मूंखे स्वाद ख़बर पए न, ॾिसां कंहिंमें वधीक स्वाद आहे त मां उहा शइ जी चूंड कयां। तख्तनि में भाई मतीदास खे बंदि करे, साध संगत छड़ो सोचे ॾिसो, हुजूम सां भरियल कठो चांदनी चौक, हिक हिक जे अंदर मों दह निकिरे पई, कंहिंजी अखियुनि में पाणी, कंहिंजे अंदर में दर्द, कंहिंजे मुंह ते रड़, कंहिं कपड़ा मुंह में विझी छॾिया, मतां रड़ निकिरी वञे, औरंगज़ेब ॾिसी न वठे, हर कंहिंजे अंदर मों हाय निकिरे पई। जेड़ी माल भाई मतीदास खे तख्तनि में बंदि कयो वियो, विच ते बिहाए करे, विच वारी मांग अॼु असां तव्हां छोकिरियूं या लेडीज़ कढदियूं, दस्तार भाई मतीदास जी लाहे करे केस विच वारी मांग कढी, अधु हेॾे अधु होॾे करे छॾिया। जेड़ी माल तख्तनि में न पीड़े बंदि कयो, हाणे आरो तिखो करे, ॾाढा ॾंदा तिखा करे जेड़ी माल अची विझण लॻा, भाई मतीदास खे चवंदा वरी बि सोचे वठ, ॾिस आरो ॾाढो तिखो थी, तकलीफ़ थींदे, चवंदा जलाद तूं हलाए त सही, जे तकलीफ़ थी त तोखे रोके वठंदुमि, तूं हलाए। जलाद आरो खणी जेड़ी माल सिर ते विधो वञा, ॿ ॾंदा दसिया अंदर, एॾे तिखे आरे जा तिखा ॾंदा जेड़ी माल पया, साध संगत जी हिकदम सां आरे विझण जी देर हुई, रत जी फुहार निकिरी भाई मतीदास जे केसनि ते और शरीर ते अची पई, सॼो शरीर लाल थी वियो रत सां, रत टिमे पई, अखियुनि में वञे पई, केसनि तो दाड़े तो हेठि टिमदी अचे पई। जलाद खिली करे पुछे तो, मतीदास ॾिस केतिरी तकलीफ़ थिए थी, अञा त सिर्फ़ ॿ ॾंदा विधा आहिनि, तुंहिंजे चेहरे जी तुंहिंजे शरीर जी हे हालत थी आहे, सॼो रत सां भरिजी वियो आहे, खून सां, सोचे छॾ जेड़ी माल इहो आरो अञा तुंहिंजे शरीर ते हलंदो त केतिरी पीड़ा ॾींदो, हाणे ॿुधाए दीन या मौत। भाई मतीदास चवंदा जलाद तूं चयो या दुनिया जा सुख या मौत, पर यकीन करे दुनिया जा सुख घणा माणिया, घणो सतगुरु जे चरणनि में रही करे हर शइ जा सुख वरता, पर अॼु ताईं जेतिरो सुकून दुनिया जे सुखनि में कॾहिं न मिलियो, जेतिरो सुकून गुरु तेग बहादुर साहिब जे साम्हूं बि करे आरे जे हेठो अचण में।